वसल्लम अलैका या हबीबल्लाह। मेरा मुसलमान भाइयों अल्लाह का वलिया हज़रत पीरोज बाबल रहमतुल्लाह अलैह ए वजीलो पे वने मुझो यार शादी लाड जो अदा अब्दुल गफ्फार भट्टी थी मुझी फरमा जरूर बुधाए शेख मोहयू वारी करा ये जिंदे जिंदे टाइम थींदो पूरो पर सुभाणे फोन ते मयार ॾींदो इन जे करे हाणे अॻ में या करे साईं शेख मोहयू रहमतुल्लाह अलैह टंडे बस्ती जो खलीफो आ साईं पीर गौस बहावल हक रहमतुल्लाह अलैह जो फकीर जो ड्यूटियूं लगल हुयूं खलीफा जो ड्यूटियूं लगल हुयूं इन फकीर जी ड्यूटी रोज लोटो खीर जो भरे वजी मुल्तान में मुर्शिद जे बचन खे प्यारींदो हो। हिकिड़ो दफ़ो वॾो फुड़ो मींहुं ते पियो शेख मां थोड़ी देर के घर में पुछो साईं खीर कोन आंदो मुआयो बार गरम का साईं फरमायो थोरो सब्र कयो मुआयो न आयो त बंदोबस्त कयूं था एतिरे ते दरवाजे ते धक लॻो साईं मुर्शिद करीम दर खोलियो त मुआयो दर ते बीठो आहे पर कपिड़ा सुका पिया फरमायो मुआयो किथां पियो अची बारिश तोखे लॻी कान्हे बारिश तोखे ॿोड़ियो कोन्हे कपिड़ा तुंहिंजा सुका पिया मुर्शिद दोस्त पूरी काने मां जने बटंदे मस्ती खां निकरंदो आया खीर खड़ी तुझे कर दी रोटी दिल देला मुर्शिद तुझे फैल तो आसा मां जमीन ता हली कोई दो आया बल्कि गुलामी दो आया ऐ मुझी गुलाम पागल को मछया पागल हेठू जान अमा जो फकीर मुछो उड़ गोली दो आए कदम मुहिंजो पर वञी पातो कदम मुहिंजो पर वञी पातो मंसूर हो रे कदम मुहिंजो पर वञी पातो कदम मुहिंजो पर वञी पातो मंसूर कदम मुहिंजो तोरी सा रूहुल्लाह तोरी नूह नजीउल्लाह तोरी ईसा रूहुल्लाह तोरी नूह नजीउल्लाह तोरी मूसा कलीमुल्लाह तोरी मूसा कलीमुल्लाह अना कोहूर आओ रे कदम मुहिंजो पर वञी पातो अल्लाह कदम मुहिंजो पर वञी पातो अना मंसूर हो कदम मुहिंजो तोरी मजनू तोरी सरमद तोरी मजनू तोरी सरमद तोरी फराद कई आहद तोरी मजनू तोरी सरमद तोरी फराद कई आहद असी हथ खां लाहट आयूं असी हथ खां लाहट आयूं इलाही नूर आओ रे कदम मुहिंजो पर वञी पातो कदम मुहिंजो पर वञी पातो अना मंसूर हो रे कदम
फरमायो मायो तो ते हाने खीर वाली बुकी मां खत्म रोई दी शायद देर थी इन जे करे कबला सोनी माफ साईं फरमा माफी जरूरत कोन्हे देर सवेर जे करे न तू हाने पंहिंजी मंजिल खे पहुची हाने वञ पंहिंजे इलाइक़े में सरवर्ती सिलसिले जो फ़ैद वरी साईं हाणे जो अर्ज़ की सोना तो के खीर ॾियण वारा खोड़ असां जे इलाइक़े कंडे बस्ती जे खूअर जो पानी पाड़ो खारो हितां मुल्तान जो पानी भरे लोटो खाली करे वरी पानी मां भरे पंहिंजे बच्चनि खे रोज़ प्यारी तोखे खीर मिली वेंदो मुंहिंजे बच्चनि जो छा छा साईं पीर गौस बहावल हक रहमतुल्लाह तआला अलैहि फरमायो फकीर मायूं तू मुंहिंजो मुरीद आहीं जॾहिं तुंहिंजो कमाल बादल खां मथां उॾामी थो पहुची हाणे पंहिंजे मुर्शिद जो कमाल ॾिस वञी ॻोठ में वञी खूह खोट ई लोटो असां वारे खूह में छॾे वञ उते वञी खूह खोट जे हेठां खां इहो तुंहिंजो लोटो निकिरी आयो सम्झ पीर गौस बहावल मुल्तान जा नार ठंडे मस्ती जे नारनि में मिलाए छॾिया नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे गौसिया ताजदारे खत्म नबूवत ताजदारे खत्म नबूवत यो नाम ताजदारे खत्म दोस्तों नारे जो मतलब नबूवत असांजे माण्हू में हाणे खुदा जी कायनात में ॿियो अहिड़ो आहे कोन जंहिंखे नबी नबूवत मुस्तफा ते ख़त्म हुस्न इते ख़त्म तारीफ़ इते ख़त्म थी तॾहिं त रब थियो वदुहा तुंहिंजे चेहरे जो कसम वल्लैल तुझे जुल्फन जो कसम यासीन तुझी सूरत जो वल असर तुझे ज़माने जो कसम वन नजम इज़ा हवा मेराज ते अचण जो कसम वापसी जो कसम ला उक़सिमु बिहादल बलद खुदा महबूब जे शहर में रही थो शहर जो कसम लामरुक तुझी जवानी जो कसम वाली जुआ मां वलद माती तोखे कयो आउल मारे देन जो कसम सो सब शहंशाह सखी पीर सईद गुलाम जिलानी सो सब तोते खत्म मुझा सोना तुझो कसम सो सब तोते खत्म मुझा सोना तुझो कसम तो जरो दियो ओ ना दिठम तो जरो दियो ओ ना दिठम मुखे रब जो कसम सो सब तोते खत्म मुझा सोना तुझो कसम सो सब तोते खत्म मुझा सोना तुझो कसम पीर सखी सैयद से पीर जैनुल आबिदीन जिलानी दोराई शरीफ का बादशाह
फरमाइंदा दर्द मादा हूँ कयमो अल्लाह दोस्त कर दे आस दर्द मादा हूँ कयमो दोस्त कर दे आस पास जे जियरे जान बना मिली अजदा कबर दे लाश मुहिंजो कज नफन 200 पैसे करा क्या लाश मुहिंजो कज नफन 200 पैसे करा क्या ही जला दो जानी रहे तुझी नजर दे आस ज़ईफ़ न लसनी कद ज़मानत मुश्किल सने मैदान में पुत करल जमुई जी गरीबा अचना हशर दे दोस्तों या हज़रत पीर गौस बहावल सुभान अल्लाह एक दफो सही गौस बहावल रहमतुल्लाह अलैह कब्र में हो दरवाजो बारिश खलीफा मुरीद मेहमान मिलन वारा आया साईं बाहर निकले के हिम्मत न चलो दर के दी गुजरी हज़रत शाह रुकन आलम नूरी रहमतुल्लाह नडला साईं के मोकल जो वनी दादे के सिया रुठवा छा गाला आन अची साईं जो अंदर वने पीर गौस बहावल रहमतुल्लाह अलैह सजदे रोन कुल्ले ते साईं जो दादा बाहर मुरीद फकीर खलफा परेशान नाराज है साईं फरमाए लड़े फरमाए पुत्र शाह रुक मसलो ही तो के अल्लाह याद आए तो निकलो पर जने आलम में अरवा में रब सा के सदक आया से और रब फरमाए अलस्तु बि रब्बिकुम असा चो कालू बला और रब करीम के बस सजदा कया बस ठीक है हिकड़ो मुके याद अचे पियो बिए में मुके थोरो डाउट तम बियो सजदो कयो हो अन उन सजदे जी कज़ा वेठो कया 13 डी हिक सजदे सुभान अल्लाह साईं शाह रुकन आलम नूरी हुजूरी रहमतुल्लाह अलैह फरमायो नाना उन सजदे जो गम न कर जम जेडी रब तोखा पूछे के सजदे के बारे में मूते वारे चलिया छो जो पार भई गड वेठा हासी जने बस जा मां तुझे दिए सजदे जो शाहिद वेठो आया अलस्तु बि रब्बिकुम जदे कन पयो कालू बला कल बसी तदे तत चयो हरी खारण विच पयो बचन वेली चलसी शाहरुख आलम नूरी हुजूरी फरमायो दादा बे सजे जो शायद सुभान अल्लाह आन बई गल वेठा बिनी बई सजदा ये खुदा तो क्या मजदी पूछे त मुते वारे चंगा मां उन जो चश्म जी ये वो खानदान ये वो खानदान सुभान अल्लाह उदाम
थर वारनि सां ॻाल्हि कयो असां खूह खे खोलियो मुरीद से खूह खोलियोसीं खूह हेठि खूह में ॿामरा मिट्टी कढनि पिया उहा डलियुनि में भरनि पिया वरी डली मथे छिकूं पिया खाली पिया कनि कुदरती डली जी रस्सी टुटी कच्ची मिट्टी में भरियल सिधो वई असांखे अखियूं बंदि थियूं बस जीअं असांखे आदत बि थी हुई नारे रस पी रिया होस भाव हाणे चुप करे वेठा हेठियां जे विया थोड़ी देर खां पोइ आवाज़ आया दा अली मोकिलियो देर थी ए खुदा जा माना असीं त हथ धोई वेठा छो टुटी वई हेठि आई हेठि कोन जो हाणे निकिरी तैयारी की आया मुर्शिद जी तरफ से मुल्तान से ये जो दरवाजे खां आया हिन पासे टुटे दली में पई त कोडा कची त मुर्शिद कामिल मदद करण वारो रब रब करीम जे तरफ़ां सभु ॻाल्हियूं ईंदियूं अल्लाह वारनि जे रब मञींदो आहे जंहिंजी सिफ़ारिश जीअं ख़ुदा प्यार ये मुंहिंजा प्यार अल्लाह अल्लाह जा हज़रत पीर गौस बहावल या मुल्तानी असांजे छठे जे पासे में आहे पंहिंजो फ़क़ीर जो फ़क़ीर उते अञा को वण ॾिठोसीं वण उते इहो रोट कंदा मुंहिंजी हर साल फ़क़ीर हूंदी उन आस्थान जिते वतायो फ़क़ीर असांजो मुरीद वतायो फ़क़ीर मुरीद जो आख़िरी ख़िलाफ़त वो लिक में पियो घुमंदो छटे में गुज़ारे रली पई हुई कुले में रली लाइ फ़क़ीर मथां विझो हाणे वाणिया मुस्लमान विड़ी उन्हनि जो असांजो जॾहिं बहस थी पियो सतार वग़ैरह रली खणी कुले ते रखी फरमाया अब्बा विड़ो न असां मरण ते उते मरंदासीं जिते असांजा सुञाणो मुर्शिद गौस बावल जे आख़िरी ख़लीफ़े जो कमाल त साईं जो कमाल माशाअल्लाह उन जे उर्स में आया अल्लाह कंदो अगड़ियूं बदियूं अहिड़ियूं अगड़ियूं बदियूं जो क़यामत ताईं कोन महशर वारे मेले में कोन दोस्तों अल्लाह वारनि जा ताबे आहियो माशाअल्लाह मोहब्बत वारा आहियो जेके गैर मज़हब माण्हू ख़ुसूसन ख़त्म नबूवत जा इनकारी जेके काजल उन्हनि खां उन्हनि जे कारोबार बिल्कुलु परे दोस्तों ये अहिड़ा नांग आहिनि जेके असां वारे लिबास में लिखियो था इन्हनि खे सुञाणो इन्हनि जे मथां नज़र रखो इन्हनि जी तालीम रखो इन्हनि जी सोबत रखो पंहिंजे बचनि खे पाण खे बचायो दोस्तों ख़त्म नबूवत जो जब नारो ॿिया आया यकीन कयो ख़ुदा जो कसम उन्हनि जे जनाज़नि में लखे माण्हू उन्हनि जा जनाज़ा ॾिसण ॾियण ऐं आख़िरत जी तयारी कई नमाज़ रोज़ो हज ज़कात जी वॾा अमल उन खां अलावा सच ॻाल्हाए ऐं पाणे सां भलो हलो नंढे वॾे जी इज़त कयो न्याणी सियाणी जी इज़त कयो माउ पीउ जी ख़िदमत कयो अल्लाह कंदो वलियनि जे सचे असांजा बेड़ा पार थींदा पिताई साहब फरमाए तो जाग नुमानी सुतियल सूरत राया अल्लाह जाग नुमानी सुतियल सूरत राया सुतियल सूरत राया अल्लाह दिल सजना बनाया
बाबा साईं जो जिक्र साईं खलीफो जा मोहम्मद जो उमर कराइंदो ये जिक्र कराए तमाम भी के बटे मिनटन जो साईं जी वडन जी निगाह करम असन मिलकर पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह 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 शेखुल इस्लाम मुस्लिमीन जो सिलसिला सौरकारी जो जिक्र हर नमाज के बाद में कयो 11 मरतबा तस्बीह ला इलाहा इल्लल्लाह जो इन्हीं के पाबंदी से पढ़ना कयो इन जो वडियूं बरकतूं नसीब थींदियूं अज जे इन बाबरकत महफिल में यकीनन असांजा औरन जहिड़ियूं शख्सियतूं जेके बिरादर मोहम्मद अमीन 10 साल जेके मुंहिंजा भाउ ऐं चाचा अब्दुल करीम साहब ॾाढा यादि अचनि था अलाह हुननि जा दर्जात बुलंद फरमाए।